गुज़िरियल ॾींहुं सिंध असेंबली जे इजलास में अजीबो गरीब क़िस्म जा रवैया ॾिसण लाइ मिलिया। सूबाई वज़ीर ऐं फेलीग MPA में मोहमारी सबबि ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो। थियो ईअं हो त नुसरत सहर अब्बासी इमदाद पिताफ़ी खे सवाल अंग्रेज़ी में पढ़ण लाइ चयो। जवाब में हुन नुसरत सहर अब्बासी खे वराणियो त उहो चेंबर में अचे त पढ़ी ॿुधाए सघे थो। छा ॻाल्हि कजे इन्हनि रवैयनि जी, न रुगो रवैया पर सवालनि जवाबनि जी ॿोली जी। मैडम को डिपार्टमेंट कोई कम ही न तो करे। ये सवाल तो एडो यो सरप्राइज तशरीफ रखें। क्वेश्चन आपको रात से मिल गए थे, अगर 1 घंटा पहले भी मिला था तो 12 और 13 के आप कोई स्पेसिफिक नेम ला सकती बता दी मैडम, एक तो बता दी ना। आप उनको मेंबर मिनिस्टर साहब को भी तो काम करने देना। मिनिस्टर साहब, आप मिनिस्टर साहब भी तो खड़े होकर कुछ जवाब देना कि कौन कौन सी डैमेज है, या फिर हम आपके साथ चलने के लिए तैयार हैं कि जो भी मसला होगा इंशाल्लाह हमने हल करना है और वो जरूर हल करेंगे। कल मैं इनको यहाँ बता दूंगा मंडे को इंशाल्लाह। चैम्बर का नाम लेना जरूरी है। वो माइंड सेट है, उस माइंड सेट को कोई ठीक नहीं कर सकता। नहीं, देखिए माइंड सेट है ना, उसको कौन ठीक करे। हम औरतें तो इसी चीज में मर रही है ना कि माइंड सेट को किस तरह साफ करें, ये मुसीबत है और कुछ नहीं है। दुनिया के महज़ब मुआशरनि में अवाम के चूंडियल नुमाइंदनि के ऐवान के एक मुक़दस इदारो मञियो वेंदो आहे, छाकाणि त उन ऐवान में आम माण्हुनि जी फलाह लाइ वीचारियो वेंदो आहे ऐं आम माण्हुनि जे मसइलनि जा हल ॻोल्हिया वेंदा आहिनि। पर असां वटि उन में छा थींदो आहे, उन जो हिकु चिटो मिसाल हिन ॼाणायल वाक़े मां ॾेई सघिजे थो। हूअं बि इहो वाक़ियो को हिन मुक़दस ऐवान में पहिरियों वाक़ियो न आहे जॾहिं ऐवान में गैर मुहज़ब ऐं तंज़िया जुमिला ॻाल्हाया विया हुजनि। इन खां अॻु बि अहिड़ा सवे वाक़िया मौजूदु आहिनि जेके इहे साबित कनि था त पाकिस्तान जी सियासत ऐं सियासतदाननि में इख़्तिलाफ़ी खोट न पर इख़्लाक़ी ॾुकार वारी सूरत हाल पिणु आहे। मुल्क अंदर न रुगो जमहूरी ऐं इख़्लाक़ी रिवायतुनि जी खोट आहे पर मुल्क अंदर समाजी इंसाफ़ तोड़े बराबरी ऐं सहप जी पिणु कहत साली आहे। सिंध असेंबलीअ जे ऐवान दौरान जेको कुझु थियो उहो ऐवान ऐं पूरी क़ौम लाइ शर्मिंदगीअ जो सबबु बणियो। पर इहो वाक़ियो त इख़्लाक़ी तौर ते असांजे ॾेवाल पुणे जो बि मज़हर आहे। इमदाद पिताफ़ी जा ॿितीरा जुमिला यकीनन निंदण जहिड़ा आहिनि, पर नुसरत सहर जो सवाल बि को साराह जोॻो न आहे। छा इन्हनि मेंबरनि खे हिन ॾुखायल ॾेह जे मारूअड़नि इन्हीअ लाइ चूंडे ऐवान में मोकिलियो हो? नुसरत सहर जो अंग्रेज़ीअ वारो मुतालबो कहिड़े अवामी मुफ़ाद वारी ॻाल्हि ॾांहुं इशारो करे थो? उन सां कहिड़ो मसइलो हल थींदे ॾिसिजे थो? यकीनन उन जे पोयां अहिड़ो को बि इरादो नज़र नथो अचे, पर जेकॾहिं कुझु नज़र अचे थो त उहो कंहिंखे हेठां ॾेखारणु ऐं पंहिंजी अना जी तस्कीन जो इरादो नज़र अचे थो। वरी जवाब में इमदाद पिताफ़ी जो रद्द अमल बि कहिड़ी त मुहज़ब पुणे जो इज़हार कंदे नथो नज़र अचे। इन सॼी सूरत हाल मां जेका ॻाल्हि वाज़े थी साम्हूं अचे थी सा इहा आहे त सिंध असेंबलीअ जे मुअज़्ज़ज़ ऐं मोहतरम मेंबरनि जी अवामी मसइलनि ॾांहुं गैर संजीदगी संदन रवैया ॿुधाइनि था त हू अवाम लाइ केतिरी हमदर्दी रखनि था ऐं संदन हालतुनि में सुधारा आणण लाइ केतिरी न जाखोड़ करे रहिया आहिनि। दहशतगर्दी, महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी, बीमारी, बुनियादी सहूलतुनि खां वांझल माण्हुनि जे दर्दनि जो दरमान करे रहिया आहिनि। हुकुमरान त हुकुमरान, पर असांजी मुख़ालिफ़ धुर जो किरदार बि केॾो न तामीरी आहे जो मथियनि समूरनि मामलनि जे हूंदे बि खेनि अंग्रेज़ी ॿोलीअ जी गणती वरायो वेठी आहे। असां सम्झूं था त हाणे सियासतदाननि खे जुंडा पट ऐं हिक ॿिए खे हेठां ॾेखारे गोड़ करे जूता उछलाए हिक ॿिए खे गारियूं ॾेई असेंबली इजलास खे मच्छी मार्केट बणाइण जहिड़नि रवैयनि खे ख़तमु करे ऐं हिक ॿिए लाइ सह पर रवादारी ऐं बराबरी जहिड़ा रवैया खेनि पंहिंजाइण जी कोशिशि करणु खपे।